अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी टीवी यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां 338 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 339 किस्त नंबर 87। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु ग़ुलाम कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दरअसल दोस्तों हीअ मिस्टेक ग़ुलाम जी न आहे बल्कि एडिटर जी आहे। दोस्तों ग़ुलाम अञा डायरेक्टर जे इशारे जो इंतज़ारु करे रहियो हुयो त कैमरामैन कैमरा ऑन करे छॾी ऐं दोस्तों ग़ुलाम जेको 1 सेकेंड लाइ कैमरा जे भरिसां बीठल डायरेक्टर ॾांहुं जेको निहारियो ऐं डायरेक्टर जे इशारे जो इंतज़ारु कयो। दोस्तों एडिटर खे इहो 1 सेकेंड एडिट करे कटे छॾणु खपे हा, पर दोस्तों एडिटर ईअं न कयो। इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 340 किस्त नंबर 87। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त जंहिं वक़्तु सावण ज़मीन ते किरे थो उन वक़्तु सावण जे सिसीअ जे भरिसां सिर्फ़ु हीअ टोपी पियल आहे ऐं हिते को बि रूमाल पियल कोन्हे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿिए ॾिसो त जंहिं वक़्तु सावण ज़मीन ते किरे थो उन वक़्तु सावण जे सिसीअ जे भरिसां सिर्फ़ु टोपी पियल आहे ऐं को बि रूमाल पियल कोन्हे। पर दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे ऐं जीअं ई कैमरा सावण जी तरफ़ ज़ूम थी थिए त तव्हां ॾिसो हाणे वरी हीउ रूमाल सावण जे सिसीअ जे पासे में पियल आहे। दोस्तों तक़रीबन 1 सेकेंड पहिरियां सावण जे सिसीअ जे पासे में को बि रूमाल कोन हुयो ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 सेकेंड खां पोइ इन जॻह ते हीउ रूमाल किथां अची वियो। बहरहाल दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 341 किस्त नंबर 87। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु सीन शुरू थी चुको आहे। हीउ शख़्स कैमरा में पियो निहारे ऐं हिन शख़्स जो ध्यानु अञा ॿिए कंहिंजे तरफ़ आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिते सीन बि शुरू थी चुको आहे। दोस्तों हीउ कैमरा में पियो निहारे ऐं हीउ शख़्स अञा ध्यानु ई ॿिए तरफ़ करे वेठो आहे। दोस्तों हिननि ॿिन्हिनि जी इन हरकत खे डायरेक्टर नोटिस न कयो। इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 342 किस्त नंबर 87। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीउ शख़्स वरी बि दोस्तों कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों पहिरियों जेको सीन जेका मिस्टेक तव्हांखे मां ॿुधाई ही मिस्टेक नंबर 341। दोस्तों हीअ बि उन साॻिए सीन जी मिस्टेक आहे। दोस्तों हिन में बि हीउ शख़्स कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों पहिरीं मिस्टेक में हिन जो ध्यानु के ॿिए तरफ़ हुयो पर हिते वरी कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों इन शइ खे डायरेक्टर नोटिस न कयो न वरी एडिटर कयो। इन करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 343 किस्त नंबर 87। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिते अब्बास लुकमान खे पेट में गोली हई आहे। पर दोस्तों जेकॾहिं तव्हां लुकमान जे पेट ते गौर कंदव जिते लुकमान जो हथु रखियलु आहे दोस्तों उते लुकमान खे गोली त लॻी आहे पर उते रतु कोन पियो वहे। दोस्तों रत जी हिकु फुड़ी बि नज़र कान थी अचे। दोस्तों हेॾी सारी गोली लॻी आहे, कम से कम थोरो तो रतु हुअणु खपे हा। दोस्तों मञूं था त ड्रामो आहे, रतु रियल कोन हूंदो पर दोस्तों उन जॻह ते रंग या शरबत वग़ैरह लॻाए करे रत जो इफेक्ट ॾेई सघनि पिया पर दोस्तों हिननि ईअं न कयो। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 344 किस्त नंबर 87। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिते सीन शुरू थी चुको आहे पर हीउ चाचो कैमरा में निहारे रहियो आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿिए ॾिसो त हिते सीन शुरू थी चुको आहे पर हीउ चाचो कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे।
दोस्तों हिन जी हीअ मिस्टेक डायरेक्टर बि नोटिस कान कई ऐं एडिटर बि कान कई, इन करे दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।